जॾहिं सिज जो ॿारणु ख़तम थी वेंदो त छा थींदो? असांजो सिज जेको हर लम्हे पंहिंजी ज़िंदगीअ जा 5 अरब साल मुकमिल करण तरफ़ वधी रहियो आहे। साइंसदाननि मुताबिक़ सिज जो ॿारणु ख़तम थियण में अञा लॻभॻि 5.5 अरब साल लॻंदा। पर छा अव्हां इहो ॼाणो था त जॾहिं असांजो सिज ख़तम थियण वारो हूंदो त उन जो हिन समूरे माहौल ते कहिड़ो असर रूनमा थींदो? असीं सभु ॼाणूं था त सिज ई असांजे लाइ तवानाईअ जो बुनियादी ऐं अहम तरीन ज़रियो आहे। जॾहिं सिज ख़तम थींदो त यकीनन असीं त न हूंदासीं, पर असां साइंसी अॻकथियुनि मूजिबि इहो अंदाज़ो ज़रूर करे सघूं था त जॾहिं सिज ख़तम थींदो त कहिड़ियूं तब्दीलियूं रूनमा थींदियूं। ॻाढ़ा नज़र ईंदड़ इंतहाई नंढड़ा सितारा जिन जो अंत असांजे आम सितारनि जी नाहे थींदो, पर उन्हनि जो ॿारणु आहिस्ते आहिस्ते ख़तम थींदो आहे, जेकी आख़िरकार ग़ाइब थी वेंदा आहिनि। पर साॻे वक़्तु ॿिए पासे नीरे ऐं अछे रंग वारनि तारनि जो आख़िरी मंज़िल ताईं पहुचंदे पहुचंदे अंत थियण खां अॻु जिस्म तमामु घणो वॾो थी लोहनुमा बणिजी वेंदो आहे, जिन खे सुपरनोवा चयो वेंदो आहे। जॾहिं असांजो सिज ॿारणु ख़तम थियण सबबि अॼु जे मुक़ाबले में पंहिंजी साइज़ जे लिहाज़ खां तमामु घणो वॾो थी वेंदो त उन वक़्तु धरतीअ जी कशिश बि यकीनन मुतासिर थींदी ऐं ज़ाहिर आहे त अॼु जहिड़ी न रहंदी, बल्कि कंहिं बि सयारे जी कशिश साॻी न रहंदी। सिज जे फैलजण सबबि सयारा सिज खां परे थियण वारो अमल ज़रूर शुरू कंदा, पर उहे सिज जे हंज में अचण खां पाण खे बचाए हरगिज़ न सघंदा। सिज जे क़रीब वारा ॿई ग्रह सिज जे लपेट में अची रिझी ऐं ॻरी वेंदा, पर असांजी धरती बि बची न सघंदी ऐं धरती बि ॻरी रख जो ढेर बणिजी वेंदी। असांजे सिज जो अंत त थी वेंदो, पर उहो अंत सिज खे मुकमिल रीत तबाह करे न सघंदो। सिज केतिराई भेरा वॾो थी वरी सुकड़जी वेंदो ऐं पोइ हिकु वाइट ड्वार्फ यानी सफ़ेद नंढड़े तारे में तब्दील थी वेंदो, जंहिंजी साइज़ असांजे धरतीअ जेतिरी हूंदी। पर उन वक़्तु बि सिज में हिकु सितारे जेतिरी रोशनी ज़रूर नज़र ईंदी, जेका केतिरनि ई अरब सालनि ताईं हलंदी, जेसिताईं वञी इहो नंढड़ो तारो सड़ी कारो थी वञे। पर उहो सभु कॾहिं थींदो, उन जी अॻकथी करणु हरगिज़ मुमकिन न आहे। सिज जे ख़तम थी वञण सां धरतीअ ते मौजूद ज़िंदगी बि ख़तम थी वेंदी, पर छा उहा तबाही असांजे समूरे माहौल मां ज़िंदगीअ जो मुकमिल ख़ात्मो आणे सघंदी? त इन जो जवाब आहे न। छा लाइ त सिज जे तेज़ ॻाढ़ो थी विसामण बाद ॿियनि जायुनि ते ज़िंदगी जी शुरूआत थियण जा इम्कान वाज़े तौर नज़र अचनि था। उन वक़्तु जुपिटर ते मुकमिल अहिड़ियूं मौसमी हालतूं हूंदियूं जहिड़ियूं हिन वक़्तु धरतीअ ते मौजूद आहिनि। केतिरनि ई ग्रहनि ते हिन वक़्तु बर्फ़ ॼमियल आहे, जेका ज़िंदगीअ जे रिहाइश लाइ मौज़ून हरगिज़ न आहे। जॾहिं सिज फैलजण शुरू कंदो त उन वक़्तु बर्फ़ानी सयारनि तां बर्फ़ ॻरणु शुरू कंदी ऐं अहिड़ी रीति उते जीवन जी मौजूदगी या आबादीअ जा आसार कर मोड़े ज़ाहिर थी पवंदा ऐं असांजे सोलर सिस्टम जे बर्फ़ानी सयारनि ते ज़िंदगी जूं अलामतूं ज़ाहिर थियण शुरू थी वेंदियूं। सिज जी तबाही ऐं माहौल में मांधाण सबबि जेका बर्बादी थींदी, साइंसदाननि मुताबिक़ उहा असांजे मिल्की वे ऐं एंड्रोमेडा गैलेक्सी जे टकराइजण सबबि बि थींदी। ही ॿई गैलेक्सीज़ 4 लख किलोमीटर फी कलाक जे रफ़्तार सां हिक ॿिए तरफ़ वधी रहियूं आहिनि, जिन जो हिकु ॾींहुं टकराइजण तय आहे। इहे ॿई तॾहिं ई टकराइबियूं जॾहिं असांजो सिज फैलजण शुरू कंदो। आमतौर ते ॿिनि गैलेक्सीज़ जो हिक ॿिए सां टकराइजण इंतहाई ख़तरनाक महसूस थी रहियो आहे, पर उन्हनि जे टकराइजण सां ॿिन्ही गैलेक्सीज़ में मौजूद सितारनि जो हिक ॿिए सां टकराइजण न थींदो या तमामु घटि थींदो। भल त हिक गैलेक्सी में 100 अरब तारा हुजनि, पर पोइ बि उन्हनि जे विच में जेको फ़ासिलो आहे उहो एतिरो तमामु घणो आहे जो उहे हिक ॿिए सां टकराइजी न सघंदा।
पर जेकॾहिं के ॿ सितारा टकराइजी बि विया त पोइ उन्हनि मां निकिरंदड़ गैसुनि मां मज़ीद ॿियनि सितारनि जो जनम थींदो। सिंधीअ में साइंसी ॼाण फराहम करण वारो ही सिलसिलो अव्हां खे कीअं थो लॻे, यकीनन अव्हां पंहिंजी राय खां आगाह कंदा। असां पंहिंजे चैनल साहत टीवी ते अव्हां जे रायनि जो इंतज़ार कंदासीं। जॾहिं सिज जो ॿारणु ख़तम थी वेंदो त छा थींदो, इन हवाले सां ही जेका अॼोकी डॉक्यूमेंट्री आहे इहा ॾिसी यकीनन तव्हां जे ॼाण जे खाण में इज़ाफ़ो थियो हूंदो।